मन काडो निहार ने को सोहणीअ के सायो दिलों दौर दरिया मां बेलिया थी पे आयो पुजे की हादी हुक्म हलायो साथी पारे मुद पातार में बहती कल न कोई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया अल्लाह आदमी बन आया मौला आदमी बन आया घेड़ घटू सभी खारा घट कटू किनारा वकुड़े बत भाग पा तोड़े दिड़ा दिखा पर बेड़ी कदम हटड़ी हटड़ी पानी करो उतो सत सत कमर न तो सा बनो गिरे सिदा शत दद दद धूप लगी सोनी तस्वीर मवनी भगी ओ जे लहरन लुटाई चोलन चुलाई पर लगन सा हुक्म लगी ओ सा की तरसे तारे नय में चुको प्यारो जंगे जरे औ वने मई पार दरिया बिहार बिना मुझी नथी सरे औया ता जो हसन पवर अज ताके मातली जे बिल्कुल भरसा एकड़ो मुफ्त जो तफरीगाह जे हवाले से ताके दिखारण वठी आया आहियूं। सच पुछो त जेकर गवर्नमेंट जिते तफरीगाहन ते लखे रुपया करोड़े रुपया खर्च थी करे पर ही एकड़ो एड़ो तफरीगाह है जिते अञा भी जेकर इन जी सिर्फ़ सूंह लाइ गुलन के हवाले से पार्क के हवाले से सिर्फ उहे वण टिण रखिया वञनि त सच पुछो त ही एड़ो तफरीगाह है जेको हिन ज़िले बदीन के अंदर हेड़ो सुठो तफरीगाह तव्हांखे किथे भी कोन मिलंदो। ही मातली के भरसां तव्हांखे इन जा सीन ॾेखारियूं त ही अलीपुर है अलीपुर जो अकरम वाह ते आहे। हाँ तव्हांखे पुछे पासियां ही ॾेखारींदोमांव त ही अकरम वाह ते अलीपुर जो सच पुछो त एॾो ख़ूबसूरत ऐं सोणाइप के हवाले से ठहियो पियो आहे जंहिंजो अंदाज़ो तव्हां लॻाए नथा सघो। ही तव्हां ॾिसो त हिन जे तरफ़ चौ तरफ़नि खां वाह अचनि पिया। हितां अकरम वाह अचे पियो हिन पासे सुल्तानी वाह जो पुछे पासे आहे ही तव्हांखे ॾेखारियां त सुल्तानी वाह अचे पियो ऐं इन खां पोइ वरी जेकर हेॾा अञा ॿिया तव्हांखे ॾेखारींदुसि त उहे जेको सो ॿिया मुख़्तलिफ़ जेके हिन जा वाह आहिनि उहे अचनि पिया। ही एॾो तफरीगाह बहितरीनु आहे जेकर हिन जॻह खे बहितरीनु करे ठाहियो वञे ऐं हिन जॻह ते सूंहं जे हवाले सां ख़ूबसूरत वण ऐं पार्क ऐं तफरीगाहनि जे हवाले सां राति जो बिजली जो निज़ाम बि दुरुस्त कयो वञे त सच पुछो त हिते हज़ारे माण्हू हिन मां लुत्फ़ अंदोज़ थी सघनि था। सिंध सरकार हिन ॻाल्हि ॾे ध्यानु ॾियणु घुरिजे त जिते करोड़े रुपया तफरीगाहनि ते ख़र्च करे कया था वञनि जिते करोड़े रुपया शहरनि में जेको तफरीगाहनि ते ख़र्च था कनि उते उग ऐं घुट जे हवाले सां आहिनि लेकिन हिते खुलो माहौल ॿाहिराड़ी वारी सूंहं जेका हिते जे ॿाहिराड़ीअ माण्हुनि वारी ख़ुशबू उहा बि हिन में शामिलु आहे। ऐं हिन ते जेकर थोरी बि गवर्नमेंट सां ध्यानु ॾिनो त हीअ जेको अलीपुर आहे हीअ अलीपुर तव्हांखे ॾेखारियूं था अलीपुर वाह जेको आहे हीअ वाह जो चौक आहे हीअ हिकिड़ो मर्कज़ आहे। हिन जे जॻह ते हिते जेकर माण्हू 2000 माण्हू रोज़ानी बि अचनि त बि हिन मां तफरीगाह मां लुत्फ़ अंदोज़ थींदा। हीअ जेको अलीपुर वाह वारो चौक आहे हीअ जेको मर्कज़ आहे हिन जे पासे में बिल्कुलु मातली शहर आहे। मातली खां पोइ हिते सवे ॻोठ आस पास में लॻंदा ऐं उहे जेके माण्हू आहिनि सवे रोज़ानी उन्हनि जो हितां किरास बि थिए थो गुज़रान बि थिए थो ऐं जेकर हीअ तफरीगाह बहितरीनु नमूने तरीक़े सां हीअ सरकार जे हवाले सां जोड़ायो वञे त सच पुछो त इहे सवनि जी तादाद में जेके माण्हू रोज़ानी किरास कनि था उहे हिन तफरीगाह मां लुत्फ़ अंदोज़ थी सघनि था। सिंध सरकार खां हिते जे माण्हुनि हिते जी आवाम तालके मातली जे लखे माण्हुनि इहा घुर कई आहे त हीअ अलीपुर वारो जेको वाह आहे हीअ जेको चौतरफ़ वाह तव्हां ॾिसी रहिया आहियो इनखे ठाराए जोड़ाए ऐं बहितरीनु नमूने जेकर हिन ते तफरीगाह ठाहियो वञे ऐं राति जो हवाले सां हिते बहितरीनु लाइटिंग जे हवाले सां बि ॾिनो वञे त हिते जॾहिं लाइटूं लॻंदियूं त पोइ हिते राति जो तफरीगाह बि बहितरीनु नमूने हिते माण्हू लुत्फ़ अंदोज़ थी सघनि था। ऐं उघ ऐं घुट वारा जेके पार्क आहिनि जेके शहरनि में तफरीगाहूं आहिनि उन्हनि खां वधीक ही 1000 दफ़ा वधीक अलीपुर वारो जेको ही अकरम वाह ते ही जेको अलीपुर आहे मर्कज़ उहो बहितर थींदो। कैमरामैन टीम सां गॾु हसन पवर मातली।